इल्म अदब फ़न के हवाले से कटोहर साहब, साईं साह शेख साहब, साईं बरकत बलोच साहब, साईं अख्तर खोखर साहब, इनायत पयार साहब, साईं उस्ताद नज़ीर सिरोही साहब ऐं ॿिया घणा नाला, साईं हिज़्बुल्लाह ऐं सुमरो साहब, सभिनी खे मुंहिंजो सलाम। शेख अयाज़ जी कॉन्फ्रेंस करण ते सभिनी खां पहिरियों त साईं मुख़्तार मलिक साहब खे ऐं उनजी समूरी टीम खे, जंहिंमें साईं सताब सिरोही साहब उन्हनि सां गॾु आहे, ताज सिरोही साहब उन्हनि सां गॾु आहे ऐं उन सां गॾु प्यारो हुबदार आहे, सावल गाहू आहे। समूरी हिकिड़ी यकीनन हिकिड़ो टीम वर्क आहे, पर टीम लीडर जे तौर ते हिकिड़ो विजनरी माण्हू हिननि सां गॾु आहे, उहो मुख़्तार मलिक साहब आहे। उन्हनि खे तमामु घणी मुबारकूं हुजनि। हीअ पहिरीं शेख अयाज़ कॉन्फ्रेंस आहे ऐं उमेदु आहे त इहा उन्हनि जे कैलेंडर में शामिलु थी वेंदी ऐं हर साल डिसंबर जी इन ई तारीख़ ते पंहिंजे कैलेंडर में शामिलु करे छॾींदा त अयाज़ कॉन्फ्रेंस थींदी। इन उमेद सां मूंखे हिकु त ॿीहर मुबारकूं थो ॾियां, छाकाणि त शेख अयाज़ जो असां ते कर्ज़ बि आहे, असां ते फ़र्ज़ बि आहे त असां शेख अयाज़ खे न सिर्फ़ु पढ़ूं सम्झूं बल्कि सम्झायूं। नए अहद सां असां इन ई तरह सां कनेक्ट करे सघूं था हुनखे कि हुनजी शाइरी जूं मुख़्तलिफ़ जिहतूं साम्हूं अचनि। भली ॻाल्हि थी, अॼु काफ़ी अहम मकाला साम्हूं आया आहिनि, ॾाढी सुठी ॻाल्हि थी आहे ऐं इहे मकाला यकीनन कंपाइल थी करे जेकॾहिं किताबी शकिल में ईंदा त इहा अञा वधीक भली ॻाल्हि थींदी। शेख अयाज़ जी शाइरी खे पढ़ंदे असां जॾहिं हुनखे जामी साहब तमामु हिन जी बहितरीनु स्टडी ॾिनी आहे, बल्कि स्टडी कंपाइल करे असांजे साम्हूं बांधी आहे, ॾाढो सुठो कमु कयो आहे। मुहक़क़त जे लाइ इलाही आसानी पैदा कई आहे। उहे मकाला जेके अॼु शायदि सवलाई सां असांखे मुयसरु न हुजनि हा, उहे मकाला बि असांखे गॾु करे सहेड़े जामी साहब ॾिना ऐं जामी साहब जी पंहिंजी अयाज़ साहब जे हवाले सां जेका स्टडी आहे उहा बि इंतिहाई मुनफ़रिद ऐं काराइती आहे। असां जॾहिं शेख अयाज़ जी शाइरी पढ़ूं था त उनखे हिस्टोरिकली असां जेकॾहिं उनजी स्टडी ॾियूं त उहा थोरी मुख़्तलिफ़ थींदी। नफ़सियाती तौर ते जेकॾहिं हुनजी शाइरी जो जाइज़ो वठंदासीं त उहा अञा थोरी मुख़्तलिफ़ थींदी ऐं समाजी हवाले सां या सियासी हवाले सां जेकॾहिं हुनजी स्टडी वठंदासीं त उहा अञा थोरी मुनफ़रिद ऐं मुख़्तलिफ़ थींदी। अयाज़ जे लिखण जो जेको दौरु आहे उहो विरहाङे खां अॻु आहे। तक़रीबन 1936 धारे अयाज़ लिखणु शुरू करे थो, शाइरी बि करे थो, कहाणियूं बि लिखे थो ऐं जेका शुरूआती शाइरी आहे उहा बिल्कुलु ठीकु ॻाल्हि कई जेका सो प्यारे हुसैन, त उन में फ़ारसी असरु मौजूदु हुयो ऐं उन में ज़ेर इज़ाफ़त ऐं अतफ़ी वाव ख़ासि तौर ते शामिल आहिनि ऐं सिंधु रिसाले में हुनजो पहिरियों शेर छपिजे थो, सदर्शन रिसाले में हुनजो शेर साम्हूं अचे थो ऐं ख़ासि तौर ते सिंधु रिसालो हिन जी ईअं सम्झो त जल आहे, हुनखे हिकिड़ो नओं मोड़ थो ॾिए ऐं नए हुनखे गस ते वठी थो अचे। असां जेकॾहिं हुनजे जेका फ़ारसी ज़दा शाइरी आहे उनखे ॾिसंदासीं त जामो मीना रहे रहे न रहे, जामो मीना वाव इहो अतफ़ी वाव आहे, पंज अखरनि जूं आदतूं रहंदियूं, थोरे जो हुन में सिंधी तग़ज़ुल बि शामिल आहे। ईअं न आहे तो बिन फ़ारसी जेका सो हुन ते पैटर्न ते हुनजो गज़ल आहे, पर हुन में ज़ेर इज़ाफ़त सरहद गम क़रीब आ दोस्त, साथ कैसी मोहब्बतूं रहंदियूं, सरहद गम या जामो मीना या इन तरह जा ॿिया जेके इस्तारा अयाज़ इस्तेमालु करे थो त उहे यकीनन फ़ारसी ज़िदा आहिनि। ऐं उनखां पोइ हू जॾहिं उर्दू शेर बि लिखे थो त उन में फ़िक्री तौर ते तमामु घणी गहराई आहे। शेख अयाज़ जी उर्दू शाइरी ते तमामु घटि ॻाल्हायो वियो आहे, घटि बहस कयो वियो आहे, पर हुनजी उर्दू शाइरी बि तमामु घणी आहे। हुन में हिकिड़ी मज़ाहमत आहे, गोरे सांप बिलों में भागे, आज़ादी के नाम पे हमको काले सांप मिले। हालांकि पाण हुन सफ़ेद वहशी कहाणी लिखी हुई जंहिंमें अंग्रेज़नि खे हुन सफ़ेद वहशी सॼो, पर उहे जॾहिं वञनि था हलिया, पार्टीशन थी वञे थी, अंग्रेज़ हलिया था वञनि ऐं पोइते जूं जेके हालतूं आहिनि उहे जॾहिं ॾिसे थो त हू नज़्म लिखे थो गोरे सांप बिलों में भागे। हू जेके सफ़ेद वहशी आहे उहे त विया हलिया, पर आज़ादी के नाम पे हमको काले सांप मिले, काट वही फनकार वही, अपने हरियाली खेतों पे सांपों की झलगार वही।
त असांजो ॼण त साॻियो ई उहो हाल आहे जेको अॻु हुयो जेको बाद में आहे। ऐं वञुंट जहिड़ो हिकिड़ो कहरी निज़ाम सिंध मसां मुसलित कयो थो वञे। त अयाज़ लिखे थो त सिंधड़ी तुंहिंजो नाम वरितुमि ॼण कारी हर ते पेर पियो, या असांजो केरु मयार हुयो यार सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो, या मुंडात अनोखी आंदी आहे थी तंद विढ़े तलवारनि सां, त भारी तुंहिंजा बुर्ज लुॾनि तूं हीणो आहे हथियारनि सां। अयाज़ हिकिड़े इनकलाब ॻाए। हाणे इहो जेको अयाज़ हिकिड़े नए नहज ते अचे थो, उहो पहिरियां रोमानवी शाइर आहे, उन खां पोइ मज़ाहमत में अचे थो, ऐं ख़ासि तौर ते वञुंट दौरान हू वरी हुन में हिकिड़ो मज़ाहमत जो पर हिकिड़ो लाउडनेस हुनजे शेर में अची थी वञे। इंतिहाई लाउडनेस आहे जंहिंमें इनकलाब जो लबो लहजो मौजूदु आहे। ऐं उहो भले पोइ हुनखे उहो चवणो पियो त मां ॾोही आहियां, मां ॾोही आहियां, मूंखे ई ॾोह कया आहिनि, हीउ ॾोह न आहे माण्हूअ जी, मूं मिटी बीहर ॻोही आहे। त अयाज़ हिकिड़े नए फेज़ में दाख़िल थी वञे थो। ऐं 1965 धारे जॾहिं जंग लॻे थी त चए थो हीउ संग्राम साम्हूं आहे नारायण श्याम। अहिड़ो कहिड़ो शाइर हूंदो पंहिंजे देश में रहंदे, पंहिंजे मुल्क में रहंदे, जेके बाउंड्रीज़ आहिनि ऐं हुन जंग जे ख़िलाफ़ थी करे बीहे। केतिरा शाइर आहिनि जेके प्रो वार रहिया आहिनि। असां उनखे जेकॾहिं इंटरनेशनली ॾिसंदासीं त केतिरा ई अहिड़ा शाइर आहिनि जिन वार खे जेको आहे सो तरजीह ॾिनी आहे ऐं जंग खे हुन ललकारियो आहे। बल्कि इहो उहो ई दौरु आहे जॾहिं नूरजहान जा उहे गीत ऐं गज़ल ऐं उनजा जेके नगमा आहिनि उहे उन्हनि खे सजीलनि जवाननि खे ॿुधाया पिया विया त तव्हां विड़ो ऐं अञा विड़ो। ऐं अयाज़ चई रहियो हो त हीउ संग्राम साम्हूं आहे नारायण श्याम। हुनजा मुंहिंजा बोल बि साॻिया, ढोल बि साॻिया, साथी रंग रतोल बि साॻिया, हुन ते कीअं बंदूक खणां मां, हुनखे गोली कीअं हणां मां। त इहो अयाज़ पैटर्न खे ई टोड़े थो छॾे। अयाज़ रवायत शिकन शाइर आहे, इन ते कमु तमामु घटि थियो आहे। अयाज़ चए थो आयो मौत त रूह मरी वियो, जिस्म थियो आज़ाद। आम तौर ते रवायत त इहा आहे त जॾहिं जिस्म मरंदो मौत ईंदो आहे त रूह आज़ाद थी वेंदो आहे ऐं जिस्म मरी वेंदो आहे। पर अयाज़ चए थो त आयो मौत त रूह मरी वियो, जिस्म थियो आज़ाद। मिट्टी अवल मिट्टी आख़िर मिट्टी ज़िंदाबाद। अयाज़ रवायत शकिल शाइर आहे। अयाज़ शाइरीअ खे नए नहज ते वठी थो अचे, नए पैटर्न ते वठी थो अचे। ऐं उनखां पोइ भुट्टे साहिब जो दौरु ऐं अयाज़ जी वाइस चांसलरी वारो दौरु, यकीनन उन ते दौर ते कुझु सवाल उथिया आहिनि। पर अयाज़ जॾहिं जेको आहे सो लड़ियो सिज लकनि में, इन दौर जी शाइरी जो जेको हुनजो किताबु आहे उन में हू थो चए तूं छा ॼाणी वाइड़ा मूंखां सिंध न विसरी। इहो ईअं न आहे त मूंखां हिन दौर दौरान खां सिंध विसरी वई आहे, बल्कि हुन दौर खे अयाज़ क़ैदो बंद जो दौरु सॾियो आहे। इहो मुंहिंजे जेल जो दौरु आहे। इहो दौरु उहो आहे जंहिंमें ॼण त मूं क़ैद काटियो आहे। ऐं अयाज़ इन ई दौर में हू लिखे थो त जाग छा ॾिनो आहे माण्हू खे। हाणे ॾिसो हिते वरी हू रवायत शिकिन थो थिए। आमतौर ते सुता उथी जाग आहे न, असां चवंदा आहियूं जागे माण्हू, पर अयाज़ चए थो त जाग छा ॾिनो आहे माण्हूअ खे, निंड में ई त हू जेके मोर क़ैद थिया पिया आहिनि उहे आज़ाद थी हलिया वेंदा आहिनि। हिकिड़े कैदी जे लाइ निंड आज़ादी जो सनियो ऐं सपनो आणींदी आहे। रवायत खे कीअं टोड़े हिकिड़ो नओं मैसेज हुन मां कढी थो ॾे। त अयाज़ न सिर्फ़ु फनी तौर ते नवाण आंदी आहे पंहिंजी शाइरी में, फिक्री तौर ते बि अहिड़ी नवाण आंदी आहे ऐं हुनजी शाइरी इंतिहाई घण रुखी आहे। अयाज़ जी शाइरी जा तमामु घणा रुख आहिनि, मल्टी डायमेंशनल हुनजी शाइरी आहे। हू मौत खे ॿी तरह सां थो ॾिसे, ज़िंदगी खे ॿी तरह सां थो ॾिसे, हुस्न खे टी तरह सां थो ॾिसे, इश्क खे चौथी तरह सां थो ॾिसे। त अयाज़ जी शाइरी जा मुख्य मौज़ू उहो इनकलाब हुजे, उन में बि हुस्न आहे, उहो इश्क हुजे, उन में बि हुस्न आहे, उहा वतन दोस्ती हुजे, इंसान दोस्ती हुजे, ओरियत दोस्ती हुजे, या आलमी लेवल जी। छाकाणि त अयाज़ जिते सिंध जी ॻाल्हि थो करे त उहो ईअं नथो चए त रुगो सिंध ई हुनजे लाहम आहे। हू चए थो त ए इंसान कंहिंखे थो मारी, हू बि त माण्हूअ जो बचिड़ो आहे, कौपल खां बि कचिड़ो आहे। ओ नादान कंहिंखे थो मारी, कंहिं ते बि थियो, जंहिं जाइ थियो, जंहिं वक़्तु थियो, ॼण मूं ते ज़ुल्म थियो आहे, या कंहिं जी बि गिचीअ जो तो कुट टो, मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। हिते ईअं कोन थो चए त कंहिं सिंधीअ जे गर्दन जो तोक टुटो आहे ऐं मुंहिंजी गर्दन हल्की थी। पोरियत लाइ परदेस बि साॻियो, देश बि साॻियो। जेको पोरियो करे थो उन लाइ देश बि साॻियो आहे, परदेस बि साॻियो आहे। जेको महिनत कष्ट काटे ऐं ॿिनि पर मेलनि जी मानी कमाए थो, त अयाज़ चए थो पोरियत लाइ परदेस बि साॻियो, देश बि साॻियो। त ईअं अयाज़ तमामु घणो रुखो शाइर आहे। ऐं आउं चवंदो आहियां त जेका असांजी क्लासिकत आहे उन जो अयाज़